सिंध असेंबली के इजलास में 55 सालनि खां वधीक उमिरि वारनि असेंबली मेंबरनि खे शिरकत करण खां रोकियो वञे। सिहत वारे सूबाई वज़ीर जो सिंध असेंबली के स्पीकर खे ख़त। सिंध में कोरोना वायरस के केसनि में वाध अचण जो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो ऐं तेज़ी सां कोरोना वायरस के मरीज़नि में वाध थियण बाद सिहत खाते के सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी खे असेंबली के इजलास में 55 सालनि खां वधीक उमिरि रखंदड़ असेंबली मेंबरनि खे इजलास में शिरकत करण खां रोकण के हवाले सां ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में लिखियो वियो आहे त सिंध में कोरोना वायरस के मरीज़नि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं हिन हफ़्ते में सूबे अंदर सभ खां वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि। उन लाइ सूबे में कोरोना वायरस ते ज़ाब्तो आणण लाइ सिंध के वॾे वज़ीर पारां जारी कयल SOPs ऐं गाइडलाइन ते अमल करायो वञे। ख़त में लिखियो वियो आहे त वधीक उमिरि वारा माण्हू जेके शुगर तोड़े ॿिनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि उहे कोरोना वायरस खां वधीक मुतासिर थी रहिया आहिनि। उन लाइ सिंध असेंबली में 55 सालनि खां वधीक उमिरि वारनि समूरनि मेंबरनि खे असेंबली के इजलास में शिरकत खां रोकियो वञे। जिनत असेंबली में ईंदड़ समूरनि मेंबरनि तोड़े वज़ीरनि खे फेस मास्क पाइण समेत ॿिनि SOPs ते पिणु अमल करायो वञे। सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो ख़त ज़रिए आगाह कयो आहे त सूबे में कोरोना वायरस जी टेस्ट करण वारी सलाहियत में पिणु इज़ाफ़ो कयो वियो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।